नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त तव्हांखे ॾियां नवाज़ली मां ख़बर ॾींदा आहियूं। सॼे मुल्क जियां कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती तौर बाबा मीना पब्लिक स्कूल जे तरफ़ां रैली कढी वई। रैली स्कूल जे ऑपरेटर सईद बख्श मक्सी, दिलावर खान, थईम लाल खान, मरी मंजूर मक्सी जी क़यादत में बाबा मीना पब्लिक स्कूल खां मक्सी चौक ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त कश्मीर में काफ़ी सालनि खां कश्मीरी भाइरनि सां ज़ुल्म ऐं तशद्दुद करे इन्हनि सां नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। हिन चयो त अक़वाम मुत्तहिदा कश्मीरियुनि सां थींदड़ भारती ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जो नोटिस वठे, इन्हनि खे चैन सां ज़िंदगी गुज़ारण ॾियनि। हिननि वधीक चयो त पाकिस्तानी बचो बचो कश्मीरियुनि सां गॾु आहे, इन जी आज़ादी तक असांजो जदोजहद जारी रहंदो। उन मौक़े ते कश्मीरी भाइरनि ते ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली में उस्तादनि शागिर्दनि वॾे तइदाद में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।